न्यू सईदाबाद तालके में सिर्फ 2 अगवाण बल्दियाती नॉमिनेट फार्म जमा कराए सकिया, जिनमें सलीम कोरीजो आज़ाद उम्मीदवार और वार्ड नंबर 6 में नौजवान अगवाण अगुणो नायब नाजिम हाजी मुनव्वर राजपूत के भाइटे राव मजहर अली राजपूत फार्म जमा कराया, जंहिं बाद न्यू सईदाबाद शहर में नौजवानन से गड रैली कढ़ी असिस्टेंट कमिश्नर ऑफिस का बेनज़ीर चौक ताईं पहुंची, जिते राव मजहर राजपूत मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त असां नौजवानन जो इलेक्शन में बीहण ई तक जे भोतारन जी भोतारकी जो खात्मो आहे। हुन चयो त असांजो मक़सद न्यू सईदाबाद शहरियन लाइ हक़न जो मुतालबो आहे। स्कूलन जी मालकी, अस्पताल, टाउन जे करप्शन, न्यू सईदाबाद जी सफ़ाई, अमले जे पघार खां वठी शहर जी सफ़ाई ऐं बदअमनी जो खात्मो करणु आहे। हुन चयो त 50 सालन खां असांजे शहर खे हथ सां तबाह कयो वियो आहे। असां इक़्तिदार में अची करे सिर्फ़ शहरियन जी ख़िदमत करणु चाहियूं था।